दादू मावा की खबर ॾींदा आहियूं। दादू शहर जे न्यू चौक स्टेशन रोड, मच्छी मार्केट रोड, शाही बाज़ार, सब्जी बाज़ार, जुड़ियल शाह मार्केट, स्टेशन रोड, कचहरी रोड ऐं ॿियनि शहर जे रोड रस्तनि ते तमामु वॾी इंक्रोचमेंट जो आज़ाद। कलाकनि जा कलाक मेन रस्तनि ते ट्रैफिक जाम थी रही आहे। शहरनि खे पैदल अचण वञण में तमामु वॾी तकलीफ़ ऐं परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जो एसएचओ जिब्रान अली जतियाल इंक्रोचमेंट खिलाफ का भी कार्रवाई न कई। नए डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह निसार शेख तरफा शहरनि जी शिकायत ते एंटी इंक्रोचमेंट जे डायरेक्टर खे दादू एंटी इंक्रोचमेंट जे एसएचओ जब्बार अली जतियाल खिलाफ लेटर लिखी छॾियो आहे। संदसि बहितरीन कारकर्दगी न हुजण सबबि दादू मां हटाइण जी सिफारिश करे छॾी आहे। ॿिए तरफ़ असिस्टेंट कमिश्नर दादू मोहम्मद अली बलोच, असिस्टेंट मुख्तियारकार दादू शिराज पवर डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि ते दादू शहर में वधियल हद दख़लनि खिलाफ ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। जंहिं ऑपरेशन में एसएचओ एंटी इंक्रोचमेंट फोर्स दादू जिब्रान अली जतियाल पिणु शिरकत न कई। जॾहिं त एंटी इंक्रोचमेंट फोर्स दादू में टोटल 22 मुलाज़िम मुक़रर आहिनि। सिर्फ़ मुंशी आसिफ उंदड़ शामिल हो। गैर कानूनी हद दख़लनि क़ाइमु कंदड़ दुकानदार, डेयरी वारनि, संदल वारनि खे हज़ारे रुपया ॾंड हयो वियो, जिन में पैसा बेकर ते 5000 ॾंड, यामीन भंड होटल वारे ते 3000, कैफे सरफराज होटल ते 5000 ॾंड ऐं मुख़्तलिफ़ रेड़ी, संदुलनि ऐं पकोड़नि कपाईंदड़नि ते पिणु 3 खां 5000 रुपया ॾंड लॻायो वियो आहे। ॾंड ॾींदड़ संदल वारनि ऐं दुकानदारनि खे एसी दादू खिलाफ़ दादू प्रेस क्लब अॻियां राति जो सख़्त सर्दीअ में अनवर मुला, सरवर मुला ऐं शाहनवाज़ मेमन जी अॻुवाणी में सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। हिननि दायूं त बचनि जी रोज़ी करे रहिया आहियूं, इंतिज़ामिया हज़ारे रुपया ॾंड हणे थी, बचनि खे पालियूं या ऑफिसरनि जा पेट भरियूं। हिननि मुतालबो कयो त असांखे हक़ हिलाल जी रोज़ी कोन ॾिनी वञे या त सभिनी जूं हद दख़लियूं ख़तमु कई वञनि। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़। नालो छा अथई? नालो यार गुलाम सरवर है। मैं आया 58 मलिर के बिगड़ी राशि साहब एमसी भी आया। ठीक है, आ गरीब मानू से रोटी दा के रोटी नथा करन जिन के होनो से ए सरासर नायक साहब या मैं बिगड़ी राशि साहब के पिलो का बड़ा मेहरबानी करो वीडियो ॾिसी रहा मुझे मदद करे फौरन। केड़ो कम कंदो है? मैं बिगड़ी राशि साहब एमसी भी आया 58 मलिर के दुकान छा है दे? से फास्ट फूड की दुकान, गरीब मानू रोटी दा के रोटी नथा करन जिन के बाबा हलो ना।